असां चाहियूं था कि असांजा सभई सिंधी भाउर भेनर उमिरि जो तक़ाज़ो न कंदे न थींदे उन जी परवाह न कंदे लगातार ईअं कंस्ट्रक्टिव कमनि में लॻा रहनि त सिंधियत कीअं न अॻिते थींदी। धन्यवाद मीरा हिंगोराणी जी। हिन खां पोइ मां नींढ ॾियणु चाहींदसि बंसी धमीजा साहिब खे। बंसी धमीजा जी। आर्तवार है मौसम बि खुशगवार है। अॼु आर्तवार है मौसम बि खुशगवार है। आज़ादीअ जो मल्हायो वञो त्योहार है। बंसी सिंधी एकेडमी जो शुक्रगुज़ार है। मूंखे हिते वठी आयो तव्हां सभिनी जो प्यार है। हिन नाचीस बंसीअ जी तव्हां सभिनी खे नमस्कार आहे। मां ॿ कविताऊं सोचियूं भाॻाजी चयो हिकु किरंदो वञे थो इख़लाक़ इंसान जो। किरंदो वञे थो इख़लाक़ इंसान जो हैवान खां बदतर थींदो थो वञे। किरंदो वञे थो इख़लाक़ इंसान जो हैवान खां बदतर थींदो थो वञे। कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां हैवानियत जी। कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां हैवानियत जी। ज़ुल्म न्याणनि सां जेको थींदो थो वञे। बालिका गृह आहे बेसहारा कलियुनि जे लाइ। बालिका गृह आहे बेसहारा कलियुनि जे लाइ। उते मासूमनि सां छा छा थी रहियो आहे। खाधो वियो आहे कतिरो कतिरो जिस्म जो। खाधो वियो आहे कतिरो कतिरो जिस्म जो। दर्द कलियुनि खे केतिरो ॾिनो वियो आहे। क्यास न आयो कलियुनि ते कंहिंखे। क्यास न आयो कंहिं कलियुनि ते कंहिंखे बि। भोरे न्याणियुनि खे फिटो कयो वियो आहे। भोरियल कलियूं वरी कॾहिं न टिड़ंदियूं। भोरियल कलियूं वरी कॾहिं न टिड़ंदियूं। ज़ालिमनि ज़रा बि इन ते न सोचियो आहे। कीअं जीअंदियूं ज़िंदा लाश बणिजी। कीअं जीअंदियूं ज़िंदा लाश बणिजी। छा वीचार कंहिं इन ते कयो आहे। कीअं बणंदियूं कीअं जीअंदियूं ज़िंदा लाश बणिजी। छा वीचार कंहिं इन ते कयो आहे। हिंदुस्तान में थींदी आहे पूॼा न्याणियुनि जी। हिंदुस्तान में थींदी आहे पूॼा न्याणियुनि जी। उते ई न्याणियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। लुड़कनि था लुड़क बंसीअ जा लिखंदे लिखंदे। लुड़कनि था लुड़क बंसीअ जा लिखंदे लिखंदे। राम कृष्ण जी धरतीअ ते ई छा थी रहियो आहे। बसि हाणे बंसी कोन रहंदो। बसि हाणे बंसी कोन रहंदो। मासूमनि जो मातृभूमीअ जो कर्ज़ बि त चुकाइणो आहे। बसि हाणे बंसी कोन रहंदो। मातृभूमीअ जो कर्ज़ बि त चुकाइणो आहे। उथो जागो सभई बेख़बर कुंभकर्ण। उथो जागो सभई बेख़बर कुंभकर्ण। तव्हांखे बि त कर्ज़ पंहिंजो चुकाइणो आहे। समाज सुधार जो कमु रुगो सरकार जो नाहे। समाज सुधार जो कमु रुगो सरकार जो नाहे। असांखे बि त फर्ज़ पंहिंजो निभाइणो आहे। कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं धर्मराज खे। कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं धर्मराज खे। जे फर्ज़ खां मुंहुं असां मोड़ियो आहे। अचो अचो असां कॉल कयूं पंहिंजे पाण सां। अचो असां कॉल कयूं पंहिंजे पाण सां।
अहिड़ो ज़ुल्म वरी थियण न ॾियणो आहे। हालात न सुधरंदा जे इख़लाक़ न सुधरंदो, हालात न सुधरंदा जे इख़लाक़ न सुधरंदो। असांखे इख़लाक़ मुल्क जो सुधारणो आहे, हिकिड़ो इनकलाब असांखे आणणो आहे, हिकिड़ो इनकलाब असांखे आणणो आहे। मुल्क जो इख़लाक़ सुधारणो आहे, मुल्क जो